रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु जे हिन वीडियो जो उनवान आहे मादे जो तारुफ़। असांखे अलाह ताला पैदा कयो आहे, हू असां सां ॾाढो प्यार करे थो। हिन असांखे घणनि ई तरीक़नि सां नवाज़ियो आहे। साह खणण लाइ हवा, पीअण लाइ पाणी ऐं खाइण लाइ मुख़्तलिफ़ खाधा ऐं ग़िज़ाऊं सभु धणीअ साईंअ तरफ़ां मिलियल नेमतूं आहिनि। उहे शयूं ऐं सामान जेको असां पंहिंजे घरनि खे अॾण लाइ कमु आणियूं था ऐं उन्हनि खां सवाइ पंहिंजे आस पास निहारे ॾिसो त उहे सभु नेमतूं मादी आहिनि, जेकी असांखे रब पाक तरफ़ां अता थियल नेमतूं आहिनि। जेका बि शइ या जिस्म हिन काइनात में मौजूदु आहिनि उहे सभु मादो आहिनि। मिसाल तौरु, जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर या स्कूल ऐं कॉलेज में निहारे ॾिसंदा त प्लास्टिक जी फुट पटी, रबड़ ऐं जामेट्री जी पेटी, कुझु पथर, कागज़ जी शीट ऐं कपिड़े जो टुकड़ो, मेज़ ऐं किताब, कुर्सियूं, बेंचूं, चाक, ब्लैक बोर्ड ऐं काफ़ी ॿियूं शयूं आहिनि। उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेकी तव्हां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इस्तेमालु करियो था। मुख़्तलिफ़ शयूं तव्हां खाओ था ऐं मुख़्तलिफ़ तव्हां पीओ था ऐं मुख़्तलिफ़ शयूं पंहिंजे जिस्मनि ते पायो था ऐं हिक जॻह खां ॿी जाइ ते वञण जे लाइ साइकिल, कार, हवाई जहाज़, रेल गाॾी ऐं ॿेड़ियूं इस्तेमालु करियो था। तव्हां मुख़्तलिफ़ शयुनि सां रांदियूं करियो था। मिसाल तौरु फुटबॉल, बैट बॉल, रिकट गुॾी, तव्हांजी चौधारी, वण पखी, जीत जणा ऐं ॿिया बि केतिरा ई जानवर आहिनि। उन्हनि जानवरनि मां के ज़मीन ते रेड़ियूं पाईंदा आहिनि त के वरी पाणीअ में रहंदा आहिनि, जीअं मछी ऐं अहिड़ा ॿिया पाणीअ वारा जानवर पाणी में रहनि था। पखी हवा में उॾामंदा आहिनि। उन खां अलावा सिज, चंड, तारा, ग्रह, ज़मीन ऐं सॼी काइनात आहे। उहे जेकी बि शयूं आहिनि उन्हनि खे मायो आहे, उन्हनि खे वज़न थींदो आहे ऐं उहे जाइ विलारिन थियूं, तंहिं करे उन्हनि खे मादो सॾिजे थो। उन मां साबित थियो त हर उहा शइ जंहिंखे वज़न आहे ऐं जाइ विलारे थी उनखे मादो चइजे थो। हीअ वीडियो पसंदि आई त लाइक कंदा ऐं जेकॾहिं वधीक पसंदि आयो त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा। पर जॾहिं को सुवालु आहे त कमेंट ज़रूरु कंदा ऐं अहिड़ा मालूमाती वीडियो ॾिसण जे लाइ सब्सक्राइब ज़रूरी कंदा।